सुहिणी कॉम्पिटिशन थी रही आहे ऐं बरोबर सही ॻाल्हि आहे। इहो असां संत परिवार मां जेका अचूं था, गुरु घर मां जेका अचूं था, सिर्फ़ु चवण सां असांजो कमु न थींदो, उनखे सही मायने में असांखे कंहिं न कंहिं रूप में प्रैक्टिकल में आणणो पवंदो कि असांजी जेकी ॿोली आहे, छाकाणि ॾिसो झूलेलाल साईं जा पंजड़ा, झूलेलाल साईं जी बाणी, उहा तॾहिं ई क़ाइमु रहंदी जॾहिं असांजी सिंधी ॿोली क़ाइमु रहंदी। सही आहे कि ग़लति आहे? भाई सिंधी ॿोली हूंदी तॾहिं त असां पंजड़ा ॻाईंदासीं न, कीअं ॻाईंदासीं? बराबरि। त इन जे लाइ मूंखे जानकारी पई त मां चयुमि तव्हां सभिनी सां बि इहा ॻाल्हि शेयर कई वञे त हिकिड़ी ॾाढी सुहिणी कॉम्पिटिशन थियण वारी आहे ॿारनि जे लाइ। हाणे उनजी डिटेल तव्हांखे रोशन बाबा ॿुधाईंदा त कीअं उहे कॉम्पिटिशन थियण वारी आहे, त तव्हां सभई ज़रूरु हुन में पार्टिसिपेट कयो। अचो हेमाई। जय झूलेलाल। जय झूलेलाल। हिकिड़ी कॉम्पिटिशन थियण वारी आहे इंटरनेशनल लेवल ते। सिंधी संगत पारां हिकु ऑर्गेनाइज़ेशन आहे, उहा असांजी सिंधी भाषा खे अॻिते वधाइण जे लाइ, जीअं असांजा ॿार अॼुकल्ह सिंधी नथा ॻाल्हाइनि त उहे कीअं ॻाल्हाइनि, त उन्हनि जे लाइ हिकु कॉम्पिटिशन रखी वई आहे। उहा कॉम्पिटिशन 1 तारीख़ खां शुरू थी वई आहे ऐं 3 सेप्टेम्बर ताईं हलंदी। 1 जुलाई खां शुरू थी वई आहे ऐं 3 सेप्टेम्बर ताईं हलंदी। उन में प्राइज़िस आहिनि, उन्हनि मां 20 कंप्यूटर टैबलेट्स आहिनि ऐं 20 स्मार्ट वॉचिस ऐं ब्लूटूथ स्पीकर्स आहिनि ऐं अदर जेका ॿार हुन में भाग वठंदा उन्हनि खे सभिनीनि खे पार्टिसिपेशन सर्टिफिकेट बि मिलंदो कि तव्हां हुन में पार्टिसिपेट कयव। त इन जे लाइ तव्हांखे ॿी जेकी बि जानकारी हुजे तव्हां उहो वठी था सघो असां खां। बाक़ी ॿारनि जे लाइ एज आहे 2 हुन में कैटेगरीज़ आहिनि, हिकु 3 to 5 यानी 3 खां 5 साल ताईं जा ॿार ऐं हिकिड़ी 5 खां 8 साल ताईं जा ॿार। ॿिन्हिनि जे लाइ अलॻि अलॻि आहिनि। 4 हुन में बैथ ॾिनल आहिनि। बैथ मीन्स पोयम ॾिनल आहिनि। उहे चइनि मां कोई हिकु तव्हांखे यादि कराए करे पंहिंजे ॿारनि खे ऐं उनजो वीडियो ठाहे करे ऐं उहा पोइ वरी असांखे सिंधी संगत जी ID ते मोकिलणी आहे। पोइ उन मां उहे सेलेक्ट कंदा, जेका विनर हूंदा उन्हनि खे उहे प्राइज़िस मिलंदा ऐं जेका यानी उन में पार्ट वरितल आहिनि उन्हनि खे सर्टिफिकेट मिलंदो। बाक़ी जेका वीडियोस आहिनि उहे सभिनीनि ॿारनि जा, जेतिरा बि ॿार उन में पार्ट वठंदा उन्हनि जा उहे उन्हनि जी ID ते अपलोड ज़रूरु थींदा। त असांजी रिक्वेस्ट बि आहे कि जीअं असांजी सिंधी भाषा अॻिते वधे त तव्हां सभु मिली करे हुन में पंहिंजे ॿारनि खे सेखारो। जीअं वीडियो सभिनी सां इंटरनेशनल लेवल जी कॉम्पिटिशन आहे, इहा ॻाल्हि असां यादि रखूं। नेशनल बि न, इंटरनेशनल लेवल जी कॉम्पिटिशन आहे। त जेका बि ॿार हुन में पंहिंजो ऑडियो वीडियो बि मोकिलींदा त उन्हनि जो अपलोड जेको थींदो उन्हनि जे इंटरनेशनल यूट्यूब चैनल ते थींदो, जंहिंसां देश दुनिया में असांजे शहर जो नालो, असांजे समाज जो नालो रोशन करण जो असांखे हिकु मौक़ो थो मिले। त इन जे बारे में काई बि डिटेल तव्हांखे जानकारी अञा खपंदी हुजे, तव्हां सिंधी संगत नाले सां यूट्यूब चैनल आहे, तव्हां नोट करे वठो सभई ॼणा, सिंधी संगत जे नाले सां। उन मां तव्हांखे पूरी डिटेल जानकारी मिली वेंदी त कीअं कीअं तव्हांखे वीडियो ठाहिणो आहे, कीअं अपलोड करिणो आहे। इन जे अलावा अगरि किथे बि तव्हांखे ॿी काई दिक़त अचे थी त असां तव्हांजी सेवा में सदाईं हाज़िर आहियूं। तव्हां किथां बि असांजो कॉन्टेक्ट मंडलीअ मां बि कंहिंखां बि वठी करे ऐं तव्हां असां सां कॉन्टेक्ट करे ॿिया डिटेल्स वठी था सघो। ठीकु आहे? इंट्रस्टेड आहियो कि न आहियो? जेका आहियो हिकिड़ो दफ़ो जय झूलेलाल जे नाले सां ताड़ियूं त वॼायो। आयो लाल सभई चओ जय झूलेलाल। जय झूलेलाल।